अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार अवां सागर नाजिया मीर। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट जे काल्हो के फैसले खां पोइ वॾे फैसले खां पोइ मुल्की सियासत में हलचल न रचे पई, रद साम्हूं अचनि पिया, अब हलंदड़ आहिनि, बहस बि गरम आहे त आख़िर ही जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे इन पुठियां कुझु आहे, को मक़सदु आहे। मुख़्तलिफ़ साज़िशुनि जी ॻाल्हि बि थिए पई, मुख़्तलिफ़ जेके माज़ीअ जे तनाज़ुर में बि हिनखे ॾिठो पियो वञे त माज़ीअ में जॾहिं जॾहिं इन क़िस्म जी का सूरत हाल पैदा थी आहे, ख़ासि करे अदालतुनि जे हद तां अदालतुनि जे कोर्ट मां को रिलीफ आयो आहे त उनखां पोइ कहिड़े रीति मुल्की सियासत में तब्दीलियूं आयूं आहिनि उनजो ज़िक्र बि अॼु थिए पियो। वधीक हिन फ़ैसिलो अची चुको आहे। हिन फ़ैसिले खां पोइ अॼोकी जेका डेवलपमेंट आहे उहा इहा आहे त वफ़ाक़ी सरकार इन हवाले सां नज़रसानी दरख़्वास्त जी गुज़िरियल ॾींहुं ॻाल्हि कई। अॼु उन ते अमल कंदे नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल बि करे छॾी आहे, जंहिंमें इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे वफ़ाक़ी सरकार पारां त जेल जेके रूल्स आहिनि उन्हनि ते अमल न कयो वियो आहे ऐं उनखां सवाइ जेके उन जेल पॉपुलेशन आहे या उहे माण्हू उहे क़ैदी जेके जेल में मौजूदु आहिनि उन्हनि जे हवाले सां बि क्लैरिटी जी ज़रूरत आहे, जंहिं करे हिन फ़ैसिले ते हुकूमत सम्झे थी त नज़रसानी अदालत खे करणु घुरिजे। ऐं गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त उबूरी मरहले में जेको हतमी रिलीफ जो ऐलान आहे उहो बि उनजो बि इख़्तियार मौजूदु कोन्हे अदालत वटि। नाज़रीन, उन हवाले सां ही दरख़्वास्त दाख़िल थी आहे। ॿिए पासे हुकूमत इहो बि ॼाणाए पई त असीं न बीमारी ते अॻु सियासत कई, न असीं हाणे उनजा हामी आहियूं, पर गॾोगॾु इहो ज़रूरु चवंदासीं मुख़्तलिफ़ जेके वज़ीरनि जा बयान साम्हूं अचनि पिया, रद्देमल जो अचे पियो त PTI तकड़ में मिठाई खाए पई ऐं बार बार वज़ाहतूं हुकूमत ॾींदे नज़र अचे पई त सभु कुझु ठीकु आहे, सिस्टम पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, जेसि ताईं फील्ड मार्शल ऐं वज़ीर आज़म जी जोड़ी सलामत आहे, जोड़ी मौजूदु आहे, तेसि ताईं कंहिं क़िस्म जी साज़िश जी का गुंजाइश कोन्हे। वधीक छा थींदो नाज़रीन, डेवलपमेंट खां पोइ हुन ते गुफ़्तगू कंदासीं। जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूं सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां जमाल सिद्दीकी साहब, अॻूणा MP आहिनि सिंध असेंबली जा। उनखां सवाइ हीर सोहू साहिबा सिंध असेंबली मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सीनियर अॻवान आहिनि, MP आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन JUI जा मरकज़ी तर्जुमान असलम गौरी साहब मूं सां गॾु मौजूदु आहिनि। मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि मियां अज़ीम साहब ऐं सीनियर सहाफ़ी एजाज़ महर साहब मूं सां गॾु मौजूदु आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि। उन्हनि पिणु मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। सभिनी खे भलीकार, मुंहिंजी महिरबानी। अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु न जमाल साहिब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। छा चवंदो, हुकूमत ॼाणाए पई त PTI तमामु तकड़ कई आहे मिठाई विराइण में ऐं मिठाई खाइण में। PTI कीअं ॾिसे पई? छा PTI जे लाइ बि ही बदस्तूर जेको ही वॾो रिलीफ आहे ही सरप्राइज़ आहे ऐं उनखां पोइ जी जेका हिन वक़्त ताईं PTI इहा त ख़ातिरी कराए पई त कंहिं क़िस्म जी सियासत न थींदी, जहिड़ो अदालत जो हुकुम आहे उनजी मुकमल पासदारी थींदी, पर जेके ॿिया फ़ैसिला हुआ जीअं जेको ऐलान थियो 27 सेप्टेम्बर ते एहतजाज जो, PTI छा उनखे वापसि वठण ते गौर करे पई या अञा वेट एंड वॉच पॉलिसी इख़्तियार कंदी PTI? अस्सलाम वालेकुम, शुक्रिया नाजिया जी। मिठाई खाइण में जल्दी कई आहे। इमरान खान साहब के जेका हेल्थ फैसिलिटी हुयूं, असां तो सिर्फ़ उन जेको साबिक़ वज़ीर आज़म आहे उनखे असां सिर्फ़ इहो था चाहियूं कि असांजे लीडर खे जेको हुनजो हक़ आहे इलाज उहो हुनखे मिले। त असां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं, असां कंहिं ॻाल्हि में ख़ुशि कोन आहियूं कि असांखे इहो अफ़सोस हो कि असांजी अदालतूं बि फ़ैसिलो करण में ताख़िर पई करनि, पर अदालतुनि जो बि शुक्रियो त उन्हनि इन ॻाल्हि खे रियलाइज़ कयो त हिकिड़ो सियासी कैदी आहे, ना कूड़े मुक़दमनि में क़ैद आहे ऐं जेतिरी गासिब तरीक़े सां हुनखे ट्रीट कयो त वञे उहो सभु जे साम्हूं आहे। तव्हां बि सीनियर एंकर पर्सन आहियो, तव्हांखे बि ख़बर हूंदी आहे, हर माण्हू खे ख़बर आहे, ऐं जेका नथा मञनि उहो उन्हनि जी बदयानती हूंदी। पर हिकिड़ो माण्हू 3 साल जेको जेल कटी आहे उन खां पोइ अगरि हुनखे इलाज जी सहूलियत मिली आहे त असां उन ते ख़ुशि आहियूं। असां बिल्कुलु हुन ते मिठाई विराईंदासीं बि, खाईंदासीं बि त असांजो लीडर इलाज जे लाइ अस्पताल पहुचे पियो। पर हैरत अंगेज़ ऐं दुख जी ॻाल्हि इहा आहे त यानी हिकिड़ी हुकूमत पंहिंजो जबर सां पंहिंजी ज़्यादतियुनि खे रियलाइज़ नथी करे कि मुल्क जे साबिक़ वज़ीर आज़म खे इंसाफ़ ॾियण में एतिरी ताख़ीर कई आहे। मुल्क जे साबिक़ वज़ीर आज़म खे जेका जेल मैनुअल जे मुताबिक़ हासिल जेका हुनजा हक़ूक़ आहिनि वो हक़ूक़ ॾियण में हिननि एतिरी ताख़ीर कई आहे ऐं उनजे बावजूद बि हक़दर्मी जो मुजाहिरो पिया करनि। त छा कंहिं इंसान खे
उनजी फैमिली सां मिलण में रुकावट आहे, उनजे वकीलनि सां मिलण में को रुकावट आहे, उनजे पार्टी लीडरशिप सां मिलण में को रुकावट आहे, त मियां नवाज शरीफ जे दौर में ऐं ॿी लीडरशिप जे दौर में इहो सभु कुझु फ्रीक्वेंटली थींदो हो, पर इहो ज़ुल्म सिर्फ़ु इमरान ख़ान सां आहे। पर हाणे त जमाल साहब तब्दीली जो हवाऊं हलण शुरू थियूं आहिनि, छा ही पीटीआई जे लाइ बि सरप्राइज़ आहे या एक्सपेक्ट कयो पिया? जीअं मां ॼाणायो त तमामु घणी ताख़ीर थी पर नेठ असांखे पंहिंजो हक़ मिले पियो, त हाणे वधीक बि रिलीफ ॾिसो पिया त ईंदड़ ॾींहंनि में वधीक रिलीफ साम्हूं अची सघे थो। ऐं जेका कॉल हुई एहतजाज जी 27 सेप्टेम्बर वारी जंहिंजो ऐलान पीटीआई कयो हो, छा हाणे उनखे वापसि वठण ते गौर कयो पियो वञे या अञा पीटीआई वेट एंड वॉच कंदी? राजे मां पहिरें उहा ॻाल्हि मुकमल कयां जेको हिननि जे हिकिड़ो फेडरल लॉ मिनिस्टर जी मां सम्झां थो अहिड़ी बेवकूफ़ाना स्टेटमेंट जॾहिं को फेडरल लॉ मिनिस्टर को कानूनदान अहिड़ी बेवकूफ़ी जी ॻाल्हि कनि थो सिर्फ़ु बुग़्ज़ इमरान ख़ान में, त उहो चए पियो त हिननि खे प्राइवेट अस्पताल वञण जे बजाए असां अपील कंदासीं त सरकारी अस्पताल मोकिलियो वञे। उहा अपील दाख़िल थी वई आहे अॼु? जी, नज़रसानी जी दरख़्वास्त बि दाख़िल थी वई आहे वफ़ाक़ी सरकार जी जी मां इहो पियो चवां त हिकिड़ो वफ़ाक़ी वज़ीर जी अहमकाना सोच त ॾिसो कि अगर इमरान खान के इलाज की सहूलत तव्हां ॾियो पिया त बाक़ी जेल में जेका कैदी आहिनि पोइ उन्हनि जो बि हक़ आहे, हक़ सभिनि जो आहे, पर उन्हनि खे बेवकूफ़ खे इहो ख़बर न आहे त उहो आम कैदी आहिनि ऐं ही साबिक़ प्राइम मिनिस्टर रहियो आहे, हिन जा पंहिंजा हुकूक आहिनि, हिन जो पंहिंजो इस्तेकाक आहे, हिन जी आइन में कानून में गुंजाइश आहे कि हिनखे कहिड़ी कहिड़ी सहूलत मिलणु खपनि जेके 3 साल जा न मिली वञनि। आम कैदी में ऐं साबिक़ वज़ीर आज़म जे रईस में फ़र्क़ु हूंदो आहे, मगर इन हुकूमत जो हाल इहो आहे त हुनजो लॉ मिनिस्टर जो स्टेटमेंट टीवी ते इहो आहे। ॿी ॻाल्हि जेकी तव्हां चई नाज़िया ॾिसो, मां सम्झां थो बहैसियत सियासी वर्कर ऐं बहैसियत हिकिड़ो सीनियर एंकर पर्सन सहाफ़ी तव्हां बि सम्झंदी आहियो कि जंहिं मुल्क में पॉलिटिकल स्टेबिलिटी न हूंदी उन मुल्क में इकोनॉमिकल स्टेबिलिटी न अची सघंदी। ऐं हिन महिल जेको पाकिस्तान जो हाल आहे उहो सभिनि जे साम्हूं आहे, त हिन महिल पाकिस्तान में जेतिरी अदम इस्तेहकाम माशी तौर ते मुल्क में आहे वो सभिनि जे साम्हूं आहे। सियासी अदम इस्तेहकाम त आहे ई आहे, त पोइ वफ़ाक़ जी ॿ जमातूं जेकी इत्यादियूं आहिनि वफ़ाक़ में जोड़ी में वेठियूं आहिनि पार्टनरशिप में, पर उन्हनि जा पॉलिटिकल अदम इस्तेहकाम केतिरो आहे हुननि जे विच में, त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो थी त इहा हुकूमत कीअं हलंदी ऐं जीअं हलंदी त पोइ इहे 25 करोड़ अवाम खे डिलीवर छा कंदी। त 25 करोड़ अवाम अॼु बि सूरत में आहे, 25 करोड़ अवाम अॼु बि परेशानी तकलीफ़ में आहे। जे पॉलिटिकल अदम इस्तेहकाम जो मां ज़िक्र कयो पिया त छा हाणे इन रिलीफ खां पोइ पीटीआई पॉजिटिवली कॉन्ट्रीब्यूट कंदी मुल्क जी सियासत में? जी बिल्कुलु, असां पहिरें बि पॉजिटिवली कंट्रीब्यूट कयूं पिया ऐं असांजा पहिरें बि जेका एहतजाज हुआ ॾाढा पुरअमन हुया। अगरि हुकूमत पंहिंजी पुलिस गर्दी न मचाए त असां त एहतजाज जे लाइ पुरअमन अचूं पिया, पर असांखे मौक़ो ॾिनो वञी सभिनि खां वॾी जमात आहियूं, सभिनि खां मक़बूल जमात आहियूं ऐं असांखे हिन मुल्क में आज़ादी सां पॉलिटिकली मूव करण जी इजाज़त कोन्हे। हिकिड़ो असां महांगाई ते मुज़ाहिरो कंदा आहियूं, उनमें असांजा माण्हू खणी था दहशतगर्दी जे मुक़दमात में 6 महीना जेल में रखंदा आहियो। पर जमाल साहब न त ही पीटीआई जे एहतजाजनि जे करे ही रिज़ल्ट आई आहे, न ई जीअं मां बि ॼाणायो त असीं तमामु घणी ताख़ीर थी आहे, न एहतजाजनि जो ही रिज़ल्ट आहे, न ही पीटीआई जी मक़बूलियत जो ही रिज़ल्ट आहे। ही जेका डेवलपमेंट असीं ॾिसूं पिया, पीटीआई इन खे ॾिसे कीअं पई? पीटीआई जे लाइ बि सरप्राइज़ आहे, ख़ुशीअ सां गॾु हैरत में आयो, या उन खां सवाइ पीटीआई सम्झे पई त को ॿियो कंहिं ॿिए कमु वठण जी तयारी थिए पई? छा पीटीआई कीअं ॾिसे पई इन शइ खे? न असां सम्झूं था त इमरान ख़ान मुल्क जो न सिर्फ़ु मक़बूल लीडर आहे, हिकिड़े दुनिया जी मक़बूल शख़्सियत आहे जंहिंसां एॾी वॾी ज़्यादती थिए पई। ऐं हाणे जॾहिं हिननि खे अहसासु थियो आहे इन गासिबनि खे हुकुमराननि खे कि यार हिकिड़े माण्हू सां एॾी नाहक थी वई आहे त हुनजा मेडिकल इशूज़ वधी विया आहिनि, असांखे हुते इमरान ख़ान जी जान जो ख़तरो हो। कुझु एंकर्स कुझु व्लॉगर्स चवनि पिया त इमरान ख़ान जी ज़िंदगीअ ते खे नुक़सानु पहुची चुको आहे, हुन ॻाल्हि एतिरे क़दुरु वधी वई। पोइ जॾहिं ॻाल्हि हिन जी सिहत जे हवाले सां एतिरी वधी ख़ान साहब जी, पोइ इन बेइज़न खे ख़ौफ़ थियो त ख़ुदा न ख़ास्ता कुझु थिए न वञे, पोइ इहे सुप्रीम कोर्ट में हिननि मेडिकल रिपोर्ट जमा कराई आहे, पोइ अस्पताल पोएं हफ़्ते अस्पताल बि विया इहे क्लेम्स, उन खां पोइ बि इहे सभु शयूं अल्लाह ताला वॾो करम नवाज़ आहे। सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि खे इंसानियत जे नाते ॾिठो, ख़ान साहब खे रिलीफ मिलियो ऐं उनजे बावजूदि असां को हिन मामले में को उहो न कंदासीं जेको कोर्ट्स जी पाबंदियूं आहिनि, असां हुन पाबंदीअ ते पूरो अमल कंदासीं। हिकिड़े असांजी टारगेट सिर्फ़ु इहो त इमरान ख़ान साहब खे हिकिड़ो बहितर ट्रीटमेंट मिले जेको हुनजी ख़्वाहिश आहे। हर
ہر وزیر اعظم جی سابق وزیر اعظم جو استحقاق ہوں جی نواز شریف صاحب صرف پانچے معالجین سے گڈ ٹریٹمنٹ کندو ہو تو عمران خان جو بھی حق ہے ڈاکٹر فیصل ٹھیک جمال صاحب اواں جی گال کے اگیاں بدائیندم جی اواں گال کئی تے ہی احساس یا خوف جو نتیجو ہے جو کوئی حکومت کے تھی چکو ہو پر حکومت جو موقف مختلف آئے حکومت جانا ہے پئی تے اگب جے کرے فورم عدالت جو استعمال کریا پی ٹی آئی کے ہانے خوف تھے ہوا ناجیا حکومت کے ہانے خوف تھیان شروع تھے ہوا کہ جڑے عمران خان کے عدالتن سے ریلیف ملن شروع تھے ہوا اسپتال پہنچندو خیریت سا ان کو وہ بیا بھی مقدمات لگلن کورٹ میں تو اساں کے عدالت سے بڑی امید ہے کہ وہ عدالت انصاف کرے تو ہی تو ٹوٹل خوفزدہ تھیندا ماں تاں کہ یقین تو دیا رہا ہی ایڈا خوفزدہ تھیندا تو شاید پاکستان میں نہ رہنا ہی ٹھیک جمال صاحب جواب تو وٹھاؤں میاں عظیم صاحب کیا کہیں گے حکومت خوف کا شکار ہو چکی ہے بے چینی نظر آ رہی ہے کل فیصلہ آیا آج نظر ثانی درخواست بھی داخل ہو گئی کیا کہیں گے دیکھیں ناجیہ یہ دو ڈیفرنٹ باتیں ہیں پہلی بات تو یہ ہے کہ یہ فیصلہ جو آیا ہے اور اس فیصلے کے خلاف جو ہے ایک اپیل دائر کی گئی ہے دوسری یہ بات ہے کہ اس پہلے فیصلے کے اوپر بات کر لیتے ہیں دیکھیں فیصلہ جو آیا ہے وہ دیکھا یہ جانا ہے کہ فیصلہ آئین کے مطابق آیا ہے یا نہیں آیا اب اس میں بڑی کلیئر سی یہ بات ہے کہ اگر کسی قیدی کو کسی ہاسپٹل میں شفٹ کرنا ہے تو وہ کسی پرائیویٹ ہاسپٹل میں شفٹ نہیں ہو سکتے وہ سرکاری ہاسپٹل میں ہی شفٹ ہوں گے ایک تو یہ مین چیز ہے دوسری یہ بات ہے کہ جنہوں نے سپریم کورٹ سے ریلیف مانگی ہے انہوں نے یہ کہا ہی نہیں اپنی پٹیشن کے اندر کہ ہمیں اس خان صاحب کو کسی ہاسپٹل میں شفٹ کیا جائے یہ تو گورنمنٹ کے ہی رپورٹ کے اوپر یہ سب کچھ ہوا ہے اور ہم نے ہی جو ہمارے ڈاکٹر جیل کے اندر موجود ہیں انہوں نے ہی خان صاحب کا جو میڈیکل رپورٹ تھی وہ سپریم کورٹ میں پیش کی جس میں یہ بتایا گیا کہ ان کو یہ چیزیں جو ہیں یہ ان کو بیماری ہے یا یہ ایک ڈیٹیل کے ساتھ بتایا گیا کہ ان کو اس طریقے سے جو ہے ان کو چیک اپ کی ضرورت ہے تو وہ رپورٹ کے اوپر سپریم کورٹ نے بھی یہ دیکھا کہ ان کو جو ہے مزید علاج کی ضرورت ہے اور آئندہ تاریخ تک ان کو ہاسپٹل رہنا چاہیے لیکن یہاں حیران کن یہ بات ہے کہ الشفا انٹرنیشنل ہاسپٹل میں ہی ان کی خواہش کے مطابق جو ہے ایک پرائیویٹ ہاسپٹل میں بھیجا گیا ہے تو جہاں تک نظر ثانی کی بات ہے دیکھیں نظر ثانی کی جو اپیل کی بات ہے وہ تو یہ ہم تو یہ کہہ رہے ہیں کہ اگر اس طرح کی ریلیف آپ کسی قیدی کو دیتے ہیں تو باقی بھی جو اس ملک کے اندر مختلف جیلوں میں قید ہیں تو اگر اس طرح کی اپلیکیشن وہ دیں گے اور جس میں وہ یہ بھی ریلیف نہ مانگے کہ ہمیں ہاسپٹل میں شفٹ کیا جائے تو ان کو شفٹ کیا جائے تو میاں صاحب یہ بہتر نہیں ہوتا کہ اگر سیاستدان ہی ان معاملات کو دیکھ لیتے حل کر لیتے عدالتی احکامات تو پہلے سے موجود تھے اور اس سے پہلے بارہا اس پر بات بھی ہوتی رہی لیکن کوئی قدم نہیں اٹھایا گیا اور یہ بھی دیکھا گیا کہ ملک کے اندر ایک پولیٹیکل انسٹیبلٹی بھی موجود ہے لیکن اس کے باوجود یہ کیوں سیاستدان یہ کام کیوں نہیں کر سکے دیکھیں اس میں ناجیہ آپ میں اس طرف بھی آتا ہوں سب سے پہلے تو اس آرڈر کے اندر ایک اور جو غور طلب بات ہے کیا لکھی گئی ہے کہ یہ انشور کریں کہ کوئی بھی ہلڑ گلڑ وہاں پہ نہیں ہوگا ہاسپٹل کے باہر کوئی اس طرح کا احتجاج یا خوشی منانے والی بات یا وہاں پہ جلاؤ گراؤ اس طرح کی ہاسپٹل کے باہر بات نہیں ہوگی تو اس کی گارنٹی جو ان کے جنرل سیکرٹری ہیں سلیمان اکرم صاحب انہوں نے باقاعدہ ایک الفیہ سٹیٹمنٹ کے ذریعے وہ بھی وہاں پہ عدالت نے لی ہے اب وہ جو عدالت کا جو آرڈر ہے وہی آرڈر کو آپ مد نظر رکھ کے آپ کا میں دوسری بات کا جواب دینا چاہتا ہوں اب ہم کیا کہتے تھے کہ انہوں نے کنٹینیو یہی جو جلاؤ گراؤ والا جو سلسلہ شروع کیا ہوا ہے اس ملک کے اندر ہم کہتے تھے کہ اس سے باہر نکلیں باہر نکل کے سیاسی معاملات سیاسی لوگوں کے ساتھ ہی بیٹھ کے حل ہوں گے تو یہ کیا کہتے تھے یہ کہتے تھے جی ہم فارم 47 کے والوں کے ساتھ بیٹھنا ہی نہیں ہے یہ سیاسی لوگ ہی نہیں ہیں پھر دوسری طرف ان کو یہ کہتے تھے ہم نے اداروں کے ساتھ بیٹھنا ہے جب اداروں کی بات آتی تھی تو پھر کہتے تھے جی اداروں کے ساتھ بھی ہم نے نہیں بیٹھنا آف دی ریکارڈ اداروں کے ساتھ بیٹھ کے یہ نیگوسیشن بھی کرتے رہتے ہیں تو یہ جو ان کے کال اور فیل میں فرق ہے یہ تو پی ٹی آئی کا اپنا ہی فقدان ہے یہ پی ٹی آئی کا اپنا ہی سارا جو ان کی حکمت عملی ہے پارٹی کے اندر
یہ ان کی اپنی نلائکی ہے. تو یہ میاں خود ہی صاحب نہیں کر اب سکتے. آگے کیا ہوگا؟ اب کیسے آگے حکومت بڑھے گی؟ اس پر بھی بات کرتے ہیں. ہیر سعود صاحبہ، اسلم غوری صاحب، اجاز مرسا میں صاحب موجود ہیں. یہ صاحب اواں اچھا چمندو نہ معاملے تے کل کھاں سے ڈسوں پیا جنے کا فیصلو سامو آیا ہوا رد عمل سان گد گد حکومت وضاحتوں بھی دے پی بار بار تو سسٹم ٹھیک ہے، سسٹم کاڈے نہ پیو ونے، یہ بھی وضاحتوں سامو اچن پیوں جس تائیں جوڑی سلامت ہے تیس تائیں کچھ نہ پیو تھے. پیپلز پارٹی ان معاملے کے کیے ڈسے پئی؟ اہم اسٹیک ہولڈر پارٹی ہے، ان وقت مختلف जेके ॿियूं शयूं गर्दिश कनि पियूं. उन में हिकिड़ी थ्योरी इहा बि गर्दिश करे पई त ही मैसेजिंग आहे पीपल्स पार्टी लाइ ऐं मुस्लिम लीग नून लाइ. राजा हिकिड़ो त यकीन ते पॉलिटिकल वर्कर जी अचे सां सम्झूं था त पॉलिटिकल लीडर आहे पार्टी जो सबका प्लान में कया अगर जेको इलाज जूं सहूलियतूं मिलियूं आहिनि त हुन में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को बि एतिराज़ न आहे. ऐं असीं दुआ गो आहियूं त पॉलिटिकल पार्टी जो लीडर आहे ऐं सत्या बि तव्हां अगरि जेको आहे उहो सियासी कमु करणु चाहे को करे को हुनखे इजाज़त हुजे. ॿियो जेको यकीन जेके रूमर्स आहिनि उहो त हाणे वेट एंड वॉच वारी पॉलिसी आहे त आया जेको आहे उहो कंहिंसां बि ही साहब मुंहिंजो आवाज़ सही न पियो पहुचे. असां कोशिशि कयूं था त अवां सां ॿीहर राब्तो थिए जीअं हमारे मौके पर सही तरह शामिल कर सकूँ प्रोग्राम में. गौरी साहब आपकी तरफ आऊँगी. हम कोशिश कर रहे हैं कि हीर साहब से दोबारा राब्ता हो. आप कैसे देखते हैं, JUI कैसे देखती है इस मामले पर? रद्द-ए-अमल सामने आया है मौलाना साहब का, लेकिन इससे पहले जो बात हीर सऊद साहबा ने कही या मियाँ साहब ने कही कि एक सहूलतें होनी चाहिए, वही सवाल आपके सामने भी रखूँगी कि सियासतदानों की हद तक ये मामला क्यों नहीं हल हो सका और अब जो सिचुएशन बनी है टाइमिंग को कैसे देखते हैं आप इस फैसले के आने की? बहुत शुक्रिया आपका जी. इसमें दो तीन चीज़ें सामने आ रही हैं. पहली बात तो यह है कि मौजूदा हालात आपके सामने हैं. एक मीडिया के प्लेटफॉर्म से एक सूबे बनाव की तहरीक जारी है. कभी उसका रुख इंतजामी यूनिट्स की तरफ ले जाते हैं, कभी सूबों की तरफ ले जाते हैं. और इसमें भी कोई शक नहीं है कि हुकूमत और जो दूसरे फरीक के जो असल बॉस है उनके दरमियान में कुछ फासले भी बड़े हैं. इसीलिए हुकूमत ने अपोजिशन जमातों से भी राब्ते किए हैं. आपको पता है इस सिलसिले में बातचीत चली आगे. तो ये सारी चीजें चल रही थी. ये फैसला आने से कबल हो रही थी बातें. तो ऐसा लग रहा था कि कहीं सियासतदान इकट्ठे होकर कोई मुहाजराई की तरफ जा रहे हैं और किसी ऐसे फरीक की तरफ जिसके लिए वो समझते हैं कि हमें हमारी हुकूमत को नुकसान पहुंच रहा है इन सूबों से. क्योंकि सूबों से तो ये टॉपिक अलग है, लेकिन ये सूबों से सबसे ज्यादा नुकसान पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग को ही पहुंचेगा. तो बात यह है कि ये सूरत-ए-हाल के दरमियान में इस फैसले का आ जाना तो शकूक और शुबहात पैदा करते हैं. लोग समझते हैं कि शायद इनको कहा गया है कि अच्छे बच्चे बनो वरना ऐसा भी हो सकता है. तो इस तरह की बातें तो आम हो रही हैं, इसमें कोई नई बात नहीं है. और उसके बाद आपने देखा भी कि उनको सिर्फ यहाँ तक रिलीफ मिला था कि वो एक हॉस्पिटल में जाए और जाके अपना ट्रीटमेंट ले या तो चेक करवाए. इतना मुल्क में इंतशार पड़ गया, इतना अफरा तफरी हुकूमती हलकों में मच गई कि तमाम वज़रा मैदान में निकल आए और इसके खिलाफ बात करनी शुरू कर दी. खुद मेरे वफाकी वजीर कानून को एक स्टेटमेंट जारी करने की पड़ी कि ये क्या हो रहा है. मैं समझता हूँ कि यह हुकूमती बौखलाहट भी बता रही है कि इसके पीछे कुछ और है. लेकिन मैं अब दूसरी तरफ आता हूँ कि एक जेल के कैदी को जो बीमार है उसको सहूलियत मिलनी चाहिए. मेरे भाई अभी बता रहे थे कि ये जेल में मौजूद डॉक्टर्स थे, उनकी रिपोर्ट्स के मुताबिक ही इनको सुप्रीम कोर्ट ने डिसीजन लिया है. तो क्या जब ये रिपोर्ट्स हुकूमत के पास आई थी, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट के पास नहीं गई थी, जब हुकूमत के पास आई थी तो आपने क्या एक्शन लिया? अगर ये फैसला आप ही कर देते तो शायद ना इतनी अफरा तफरी बचती, ना सूरत-ए-हाल यहाँ तक पहुंचती. आपने उसको डिले किया. हालांकि मैं थोड़ा सा याद दहानी भी करा दूं कि हमारे साबिक वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज शरीफ की जब बीमार हुए और तबीयत खराब थी, प्लेटलेट्स का मसला था, तो उनको पाकिस्तान से बाहर इलाज के लिए उनकी मर्जी के अस्पतालों के लिए रवाना किया गया था पाकिस्तान से. आपको हम सबको याद है. तो मैं समझता हूँ कि ये कोई नई हम मिसाल तो नहीं पेश करने जा रहे हैं कि जी एक साबिक वज़ीर आज़म है और उसको एक प्राइवेट हॉस्पिटल में भेजा जा रहा है.
मैं समझता हूँ प्राइवेट अस्पताल भी पाकिस्तान का है, कंट्रोल भी हमारा है, वहाँ सारा कुछ हमारे ही फोर्सेस होंगे, हमारे ही लोग होंगे, और उनके कमरे को सब जेल भी करार दिया जा सकता है। वहाँ ट्रीटमेंट अगर उसको अच्छी मिलती है, असल में मरीज का जो होता है सबसे बड़ी जो होती है मरीज को यह एहसास दिलाना कि मेरा डॉक्टर ठीक है, मेरी ट्रीटमेंट सही हो रही है, तो मेडिसिन से ज्यादा इससे मरीज सेहतियाब होते हैं। और आप देखिए जहां भी ऐसे डॉक्टर्स बैठे हुए हैं बड़े बड़े अस्पतालों में, और वो उसको मरीज की विल पावर को हाई करते हैं। तो मैं समझता है कि मरीज चाहता है या मरीज का भरोसा चाहते हैं उसको शफा में लिया जाए, तो बैठ के इस पे पूरे मुल्क के कानून को नहीं हिलना चाहिए। इस तरह हुकूमत की बौखलाहट जो है, बहुत सी तरफ मिसालें अपना क्या कहते हैं इशारे जा रहे हैं। हुकूमत को इतना बौखलाहट का मुजाहरा नहीं करना चाहिए था। एक शख्स है, बीमार है, साबिक वज़ीर आज़म है, और वो अगर बीमार है और उसको ट्रीटमेंट देने का ऐलान किया है मुल्क की आला अदालत ने, तो हुकूमत को इस तरह से रिएक्शन, हुकूमत का इस तरह का रिएक्शन जो है, मैं समझता हूँ हुकूमत की पसपाई नजर आ रही है। हुकूमत की पसपाई नजर आ रही है। ठीक, गौरी साहब, हीर साहब से भी मेरा राब्ता बहाल हुआ। हीर साहब, मुझे आवाज़ हींअर अवां ताईं पहुंचे पियो? जी हीर साहब, जीअं ॻाल्हि कई ते गौरी साहब, त नज़र अचे पई हुकूमत जी बौखलाहट, जीअं हू वर्ड यूज़ कनि पिया, घबराहट आहे, बेचैनी आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेके बयान साम्हूं अचनि पिया काल्ह खां, हिन टाइमिंग खे वठी करे बि जीअं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ गर्दिश कनि पियूं, हीअ बि ॻाल्हि कनि पिया त शक पैदा थियनि पिया। हाणे अॻियां वारा जेके मरहला हूंदा, अदालत जूं वाज़े हिदायतूं मौजूदु आहिनि, अॻियां वारा मरहला आहिनि, मामला सभु स्मूथली हलंदा? ऐं उहो ई सुवाल मां खां त हीअ पीपल्स पार्टी ने कीअं पियो ॾिसे, हीअ मैसेजिंग आहे या हीअ को ॿियो मामिलो आहे? मुश्किलात यकीनन तव्हांखे ख़बर आहे त नून लीग जो काउंटर PTI आहे पंजाब पासे जे पंजाब में, त यकीनन उन हवाले सां उन जो मुश्किलात थी आहे। जेको डिसीजन गवर्नमेंट करणु खपे उहो गवर्नमेंट न कयो, उहो कोर्ट कयो आहे, ऐं कोर्ट जे फ़ैसिले ते उन्हनि खे जेके बि हिन वक़्तु स्टेटमेंट ॾियनि था उहो यकीनन मुश्किलात जो शिकार आहे। पर जेके शयूं हिन वक़्तु नज़र अचनि पियूं त हिकदमि फ़ैसिलो अचणु ऐं बीमारी जेके आहे उहो PTI जे लीडर जी बीमारी काफ़ी टाइम खां हली पई, शयूं हली पई, जेको टाइम जेको डिसीजन हिन वक़्तु उहो आहे उहो यकीनन अहमियत वारो आहे। ऐं हिन वक़्तु जॾहिं जे हवाले सां शयूं हलनि, ऐं जॾहिं तव्हां सूबे जे हवाले सां शयूं करियूं, ऐं हुन में बि PTI जे तरफ़ां जॾहिं त KPK में रेज़ोल्यूशन अची वियो त सूबे जे हवाले सां ख़िलाफ़ रेज़ोल्यूशन आयो आहे, पर PTI जे लीडरशिप जे हवाले सां कुझु स्कॉलर लिखियो पियो वञे। त इहे शयूं जेके आहे न, असां लिखूं था त छा फर्दर अॻियां थिए थो। अगरि का अहिड़ी का शइ हूंदी त बिल्कुलु पाकिस्तान पीपुल्स पार्टी रिस्क कंदी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी खुली हुन शइ जो मुक़ाबिलो कंदी, हुनजी मुखालिफ़ वेहंदी। हिन वक़्तु पए थो त जेको आहे लीडर बीमार आहे ऐं लीडर जे इलाज जे लाइ फ़ैसिलो थियो, हुनखे वेलकम करूं था, हुनजी ट्रीटमेंट जे हवाले सां आहे, हुनखे सम्झूं था त हुनजी ट्रीटमेंट जेको इलाज बहितर खां बहितर थियणु खपे। इहो को लॉजिक कोन्हे त जेको आहे उहो कैदी आहे ऐं हुनखे गवर्नमेंट जे हॉस्पिटल में इलाज करणु खपे, या त छा हिते अगरि नवाज़ शरीफ़ मरीज़ आहे त हुनखे छा जेको सरकारी लाहौर हिकु सरकारी अस्पताल में इलाज करे रहियो आहे। त इहो प्रोटोकॉल जेको आहे उहो तव्हांजे लाइ बहितर आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ प्रोटोकॉल जेको आहे उहो ग़लति आहे, त इहे शयूं न हुजणु खपनि। बाक़ी यकीनन हिनखे कहिड़े सिर्फ़ु इलाज जे लाइ आंदो वियो आहे या ॿी का किरकिट खुले पई, राजनाथ जी ॻाल्हियूं थियनि पियूं, छा थो थिए उहो वक़्तु किसी जॾहिं ईंदियूं त वधीक क्लियर थींदियूं ऐं वधीक बहितर तरीक़े सां ॿुधाए सघूं था त छा स्थिति ठाहिण थी चाहे, छा इदारा खुली वरी ॿिया ॿी का जॉइन करणु चाहिनि था। अगरि इदारा तजुर्बा असांखे 80 साल थियण वारा आहिनि ऐं कीअं तजुर्बनि मां हुजूं पिया, अञा बि नवां तजुर्बा करणु चाहियूं पिया, त हुनखे सम्झां त मुल्क हिन वक़्तु के नए तजुर्बे जो मुतामिल थी सघे थो। मुल्क खे हलणु ॾिनो वञे, मुल्क खे बहितर आहे त अवामी मैनेजर ते इज़त कई वञे, ऐं जेका हुकूमत आहे उहो पंहिंजो टाइम पूरो करे, जेका नई ईंदा अवाम खे मिलियो वञे। अवाम अगरि PTI खे हुकूमत ॾिए थी त हुनखे वेलकम कयो वञे, अगरि ॿिए खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिए थी त हुनखे हुकूमत करणु ॾिनी वञे, न कि हुनजे लाइ ॾंढ विझी वञे। जी एजाज़ साहब, अवां कीअं ॾिसो पिया न समूरे माहौल खे? जेका हीर साहिबा ॻाल्हि करे पई त ज़ाहिर टाइमिंग खां पोइ मुख़्तलिफ़ थ्योरीज़, मुख़्तलिफ़ शक, पुराणा बहस बि ताज़ा थिया आहिनि, NRO जूं ॻाल्हियूं बि असीं ॿुधूं था, हुकूमत जे लाइ ख़तरा वधी विया आहिनि, वॉर्निंग आहे पीपल्स पार्टी नून लीग लाइ, मुख़्तलिफ़ बहस ॿुधण में अचनि पिया।
कीअं ॾिसो पिया हाणे माहौल जुड़ंदे हिन वक़्तु हर पार्टी वेट एंड वॉच पॉलिसी में नज़र अचे पई? जी बिल्कुल, मां सम्झां थो सभ खां अहम जेका ॻाल्हि आहे उहा टाइमिंग जी आहे। छो त इमरान ख़ान साहब त 3 सालनि खां जेल में पियो हो, उन जूं भेणूं, उन जी फैमिली, उन जी पार्टी अदालतुनि जा दर खड़काईंदी रहियूं, पर हिन महिल ताईं उन्हनि खे ओचितो जेको हिकिड़ो वॾो रिलीफ मिलियो आहे त इहो ईअं नाहे। इन जे पोयां बाक़ाइदा हिकिड़ो का अंडरस्टैंडिंग आहे, पॉलिटिकली बहुत तमामु घणो अहम आहे। त इहे ॻाल्हियूं जॾहिं हलनि पियूं त हाणे जेको नई तरमीम जे हवाले सां जेको अञा उहो मुसविदो ई साम्हूं न आयो आहे त नवां सूबा था ठाहियो या किथे था ठाहियो, घणा था ठाहियो, कीअं करिणो आहे, या कराची ऐं गवादर के विफ़ाक़ जे हवाले करिणो आहे, जेको उहो मामिलो आहे उन मामले ते जेको यकीनन जेको आहे मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जेको आहे त उहो ईअं एग्री नथियूं कनि जीअं इक़्तिदार जा असुल मालिक चाहिनि था। त उन में शहबाज शरीफ़ साहब जी हद ताईं त ठीकु आहे मामिलो, पर जॾहिं पार्टी जे लेवल ते मामिलो वञे थो त उते मियां साहब जेको आहे इलाही शयुनि खे वीटो थो करे ऐं गवर्नमेंट खे ईअं या शहबाज शरीफ़ खे फ्री हैंड बज़ाहिर कोन्हे को, ऐं असुल पार्टी मामलात, पार्टी फ़ैसिला जेके आहिनि उहे शहबाज शरीफ़ जे वस में न आहिनि। त मुंहिंजे ख़्याल आहे त इन सॼे माहौल में इहो डेफिनेटली आहे त इहो जेके बि इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि हिकिड़ो ॿिमूं ई हिकिड़ी तलवार वारे हिसाब सां वार कयो आहे ऐं ओचितो जेको आहे इमरान ख़ान खे रिलीफ डेफिनेटली की हुनजी सिहत जा इशूज़ आहिनि, कॉम्प्लिकेटेड आहिनि ऐं उनखे न्यूरो जो इशूज़ बि रहिया आहिनि, उनखे साइकोट्री जा इशूज़ बि रहिया आहिनि, साइकोलॉजी जा बि इशूज़ अथसि ऐं प्लस हार्ट जो इशू अथसि, अखि जो मसइलो अथसि, त मल्टीपल इशूज़ आहिनि। ऐं उन हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं हू अलशिफ़ा में वञे थो जिते हू सेटिस्फाई, जीअं गौरी साहब ॻाल्हि कई, त इन ते हुकूमत खे एतिराज़ मुंहिंजे ख़्याल आहे न करणु घुरिजे। ऐं जेको आहे त अॻु में माज़ी में बि रही चुका आहिनि, ज़रदारी साहब बि ज़ियाउद्दीन कराची में रहियो ऐं नवाज़ शरीफ़ साहब बि जेको आहे त उहो परॾे बि वियो। त मुंहिंजे ख़्याल आहे इन में जेको आहे कोर्ट बि पंहिंजो जेको आहे केस टू केस बेसिस ते ॾिसंदी, हर कैदी जो जेको आहे त उहो केतिरो दर्द आहे हुकूमत खे उहो बि सभिनी खे ख़बर आहे। त रही ॻाल्हि इहा त जेको ही टाइमिंग आहे उहा इम्पॉर्टेंट आहे ऐं यकीनन गवर्नमेंट खे हिकिड़ो मैसेज आहे, जेकॾहिं तव्हां नथा कयो, पर ॻाल्हि असल उहा थी अचे त इमरान ख़ान जेको ही लोड़ियो 3 साल जेल में ऐं इहो सभु कुझु कयो ऐं जेको हुन ॾिठो तमाशो त बाबा मुंहिंजी हुकूमत जेको आहे उहो बाजवा साहब हलाईंदो ऐं मूंखे त को अख़्तियार ई कोन हो, ऐं हाणे असां जेको आहे त हिकिड़े अख़्तियार बाअख़्तियार जेको आहे इक़्तिदार चाहियूं था, आया उन फ़लसफ़े ते बीठो आहे या उतां पोइते थो फिरे पियो। ऐं इन सॼे जीअं मूं तव्हांजे पोएं प्रोग्राम में बि कुझु ॾींहं पहिरीं इहो चयो हो त हिकिड़ी सीरियस थिंकिंग हले पई नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे हवाले सां, ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ जे राब्तनि जे हवाले सां, त भई असां एतिरो दीवार सां लॻी विया आहियूं जो इस्टेब्लिशमेंट हर मामिलो पंहिंजे मर्ज़ी सां थी हलाए पई ऐं आइन जे डोमेन खां हटी करे शयूं हलनि थियूं पियूं। त मौलाना फज़लुर रहमान साहब जेको स्टेटमेंट ॾिनो उन खां पोइ इलाही इन जेके इक़्तिदारी ऐवान आहिनि उन्हनि में हिकिड़ी अलर्टनेस अची वई। उनखे काउंटर करण जे लाइ जेके हुननि हरबा इस्तेमालु कया उन में बि मुकमिल तौर ते हुकूमत नाकाम वई। त मौलाना जे इन वाज़े बयान खां पोइ हिननि बि दिलि ॿधी नून लीग ऐं पीपल्स पार्टी वारनि त छो न इन लाइन ते जेको आहे उहो सोचिजे त इहो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को सुभाणे अंडरस्टैंडिंग थिए थी त पोइ त यकीनन जेको आहे हुननि खे पोइ ते हटिणो पवंदो, जेके इक़्तिदार जा असुल मालिक आहिनि, जेके हिन महिल ताईं ईअं शयुनि खे हलाइनि था पंहिंजे मेजर ऐं कर्नल जे थ्रू जेको आहे उहो असेंबलियूं कंट्रोल करण वारो। त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो हिकिड़ो पासो उहो बि आहे, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल लॻे थी फ़िलहाल त जेको आहे उन्हनि जे हक़ में ई सिचुएशन आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं नून लीग खे थोरो स्नब करण जी कोशिशि आहे। हाणे ॾिसजे त उन में केसि ताईं हू जेको आहे वधीक स्क्वीज़ कनि था या स्पेस छॾनि था या स्पेस गेन था कनि, त इहो डिपेंड करे थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभु सियासी धुरियूं जेके आहिनि इहे पाण में राब्ता बि हूंदा आहिनि, नंढा सभु शयूं आहिनि, त उन हवाले सां जेको आहे उहो डेवलपमेंट जेका बि हूंदी साम्हूं उहा अची वेंदी। पर फ़िलहाल ॼण ईअं थो लॻे त ॼण ही कार्ड जेको आहे हिन महिल ताईं वो एस्टेब्लिशमेंट पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे मकसद जे लाइ खेड़ी रही है। जी मियां साहब क्या कहेंगे आप? टाइमिंग पर भी बातें हो रही हैं कि टाइमिंग बड़ी इंपॉर्टेंट है और इससे शकूक व शुबात भी पैदा हो रहे हैं, लेकिन जो आगे के मराइल हैं जिस पर अभी आपने कुछ देर पहले जमाल साहब को भी सुना, वो ये समझ रहे हैं कि जो 48 घंटे वाला अदालत का हुक्म है अस्पताल मुंतकली का या इसके अलावा जो दूसरे अहकामात हैं, सब पर आप समझते हैं कि हुकूमत उसी तरह से उसकी असल रूह के मुताबिक अमल करने जा रही है? ये सारा प्रोसेस हम स्मूथली होते हुए देखेंगे?
देखिए नाजिया, सबसे पहले तो हमारी तो ये गुजारिश है कि किसी की सेहत के ऊपर भी सियासत नहीं होनी चाहिए, जो कि हमारा प्रैक्टिकल भी यही होगा कि अगर खान साहब को किसी मेडिसिन की या किसी हॉस्पिटल की ज़रूरत है तो बिल्कुल उनको जाना चाहिए। बाकी कानूनी जो प्रोसेस है वो एक साइड पे रख के, और हमारी ये गुजारिश है कि हम तो पीटीआई वाले दोस्तों को भी कहते हैं कि आपने खान साहब की सेहत के ऊपर सियासत नहीं करनी, और ये ऑर्डर के अंदर भी लिखा गया है। ऑर्डर के अंदर भी यही चीज है कि इनकी सेहत को सामने रखें, इसके ऊपर सियासत ना करें, ना ही हॉस्पिटल के इर्द गिर्द कोई ऐसा इज्तिमा करें। तो ये ना तो हम भी इसके ऊपर कोई सियासत नहीं करेंगे। सबसे पहले खान साहब की सेहत ठीक होनी चाहिए, उसके बाद सियासत होती रहेगी। बाकी जो उनका कैद का जो सारी चीजें हैं, जो उनके केस हैं, वो भी अदालती प्रोसेस है। जहां तक ये ऑर्डर ठीक आया है या गलत आया है, वो हम अपील में गए हैं, वो एक कानूनी प्रोसेस है। तो ये आपका जो सवाल है कि जो टाइमिंग है, टाइमिंग देखें कि वो 2-2.5 साल से वो जेल के अंदर हैं, तो अगर सेहत का कोई इशू है तो वो जाहिर बात है, ये सारी चीजें तो गवर्नमेंट की ही जिम्मेदारी है, उनके सेहत का ख्याल रखना या बाकी सारी चीजें। लेकिन वो अदा नहीं की गवर्नमेंट ने। इसके बाद हम देख रहे हैं कि ये जो रिलीफ सामने आया अदालतों की जानिब से आया। नहीं, ये अदालतों की जानिब से इसी वजह से आया है कि वो चलें अदालतों में गए हैं, लेकिन वो अपने रवैये ठीक करें तो इनकी मुलाकात भी होती रहनी थी। खान साहब जो है अंदर से गलत हदायत जो है जारी करते हैं, मुल्क के खिलाफ जो बातें करते हैं, जो जलाओ घराओ की बात करते हैं, उसलिए ये सारा कुछ हुआ था। ठीक, वो लेकिन बिल्कुल आपको तो पीटीआई कह रही है कि वो अदालती अहकामात की पासदारी करेंगे। अदालत ने हुकूमत के लिए भी कुछ हिदायत जारी की हैं। अब लेकिन इस वक्त हम देख रहे हैं कि रद्द-ए-अमल के साथ साथ हुकूमत वजाहतें भी देते हुए नजर आ रही है। बार बार वफाकी वज़रा का ये कहना कि सिस्टम ठीक है, सिस्टम इन प्लेस है, हम कहीं नहीं जा रहे। इन वजाहतों की जरूरत क्यों पेश आ रही है हुकूमत को? देखें, ये मुख्तलिफ जो आपके टीवी शोज हैं और बाकी जो सोशल मीडिया है, तो उसका जवाब तो देना है। अब लोग ये कहते हैं जी हुकूमत जा रही है, जी खान साहब जी हॉस्पिटल में आ गए हैं, कोई कह रहा है जी उनको एनआरओ मिल गया है। तो ये तो सारी चीजें जो हैं सोशल मीडिया के ऊपर चल रही हैं, टीवी के ऊपर चल रही हैं, तो जाहिर बात है उसकी वजाहत नहीं है। अगर कोई बात सामने आती है तो हुकूमत का हमारा काम बनता है उसका जवाब देना। ठीक, तो वैसे अदरवाइज नून लीग को इस सारे प्रोसेस से किसी किस्म की किसी साजिश की, किसी और थ्योरी की, या जिस तरह से मैसेजिंग या वार्निंग का जिक्र चल रहा है, किसी किस्म की कोई बू नहीं आ रही। वो समझते हैं कि ये प्योरली अदालती मामला है। देखिए नाजिया, अगर इस वक्त कोई आप खदशात की जो बात करते हैं, अगर इस तरह के कोई हालात मुल्क के अंदर कोई भी पैदा करता है, जिस तरफ आप लोग भी या कोई इशारे कर रहे हैं, या एनआरओ जिस तरीके से मिलता है तो इनको भी वो एनआरओ मिल गया है, तो ये अगर इस तरह का कोई कदम उठाएगा, इस हुकूमत के खिलाफ कोई साजिश होगी, तो ये पाकिस्तान मुस्लिम लीग नून के लिए तो मैं ये समझता हूँ पाकिस्तान के लिए गलत होगा, लेकिन मुस्लिम लीग नून के लिए फायदेमंद बात होगी अगर हमें अभी उतार देते हैं। हम तो इस बुरान से पाकिस्तान को निकालने की कोशिश कर रहे हैं और अपना वोट बैंक हमने दाव पे लगाया हुआ है। हम जो ये महंगाई हुई है या आईएमएफ का सारा बोझ तो हमारे ऊपर है। अगर कोई इस तरह की गलती करेगा तो वो पाकिस्तान के खिलाफ करेगा, हमारे खिलाफ तो हम तो सियासी लोग हैं, हम फिर चले जाएंगे, फिर आ जाएंगे। लेकिन पाकिस्तान के अंदर किसी हुकूमत को तो 5 साल पूरे करने दें, छोड़ें हमें, हम हैं या कौन है, किसी को तो कंटिन्यू ये पॉलिसी को आगे लेके जाने दें। तो ये हमारा हम तो नहीं चाहते कि अगर पहले भी हमें जब पाकिस्तान एक खुशहाली की तरफ जाता है, मुस्लिम लीग नून की हुकूमत में आप देख लें, जितनी भी नवाज शरीफ का दौर देख लें, अब देख लें, हम ये कोशिश कर रहे हैं कि पाकिस्तान को इस बहरान से हम निकालें। तो अगर कोई इस तरह की साजिश करना चाहता है तो वो पाकिस्तान के खिलाफ होगी। ठीक, मैं आपकी बात को आगे बढ़ाऊंगी। और जिस तरह से आपने जिक्र किया कि ये आजकल जो नैरेटिव चल रहा है, लेकिन इसकी बुनियाद तो हम देख रहे हैं कि माजी के कॉन्टेक्स्ट में अगर बात की जाए, गौरी साहब आपकी तरफ आऊंगी, तो ये सिलसिला हम तब देख रहे हैं कि ठीक इसी तरह का मौक़िफ़ जिस तरह से अभी मियाँ साहब कह रहे हैं कि हम मुल्क को तरक्की की तरफ लेके जा रहे हैं, और अगर कोई एक्सपेरिमेंट होता है, कोई एडवेंचर होता है, तो वो मुल्क का नुकसान होगा। इसी किस्म का मौक़िफ़ पीटीआई का भी हमें सुनने को आया जब मियाँ साहब को एक रिलीफ हमने देखा कि मिला अदालतों की जानिब से, और उसके बाद एक डिक्लाइन हमें नज़र आया पीटीआई की गवर्नमेंट का, और उस वक्त भी यही मौक़िफ़ था। गौरी साहब जी, तो आप समझते हैं कि अब
میں اس طرح یہ عرض کرنا چاہوں گا کہ جی جو آپ کی آواز نہیں آ رہی تھی، غوری صاحب کنٹینیو کیجیے سوال گا. دوبارہ ذرا دوہرا دیں. نہیں آواز سوال دوبارہ ذرا جی غوری سوال صاحب، دوبارہ کریں. غوری صاحب میں نے ابھی جیسے جو سوال تھا میاں صاحب کے سامنے کہ حکومت بار بار وضاحتیں دینے پر مجبور ہے، اس وقت دیتی ہوئی دکھائی دے رہی ہے، جو آپ سمجھتے ہیں کہ بھوکلاٹ ہے، خوف پی ٹی آئی سمجھتی ہے خوف ہے، لیکن اگر اس کو ماضی کے کانٹیکسٹ میں دیکھا جائے تو کچھ اس قسم کے بیانات ہم نے اس قسم کا ماحول تب بھی دیکھا جب میاں صاحب کو عدالتوں سے ریلیف ملا اور پی ٹی آئی کی گورنمنٹ کا ایک ڈکلائن ہم نے دیکھا، تو اس وقت پی ٹی آئی بھی کچھ یہی موقف کچھ یہی وضاحتیں دیتی دکھائی دیتی تھی. اب وہی ماحول آپ کو بنتے ہوئے دیکھ رہے ہیں، کیا کہیں گے اس حوالے سے؟ دیکھیے میں یہی عرض کرنا چاہوں گا کہ ہمیں ماضی سے سبق حاصل کرنا چاہیے. سیاسی جماعتیں پاکستان میں جو کام کر رہی ہیں، بہت پرانی سیاسی جماعتیں ہیں، مسلم لیگ ہو، پیپلز پارٹی ہو، بڑی جماعتیں ہیں، باقی تو بعد میں آئی ہیں. تو یہ بڑی پرانی جماعتیں ہیں اور انہوں نے بڑے ادوار دیکھے ہیں، بڑے اتار چڑھاؤ دیکھے ہیں، بڑی سازشیں دیکھی ہیں، حکومتیں ملی بھی ہیں، حکومتیں گئی بھی ہیں، 2 سال بھی حکومت کی ہے، کچھ مہینے بھی حکومت کی ان لوگوں نے. اس طرح کی سازشوں کا جو فیصلہ کرتے رہے. ہم نے سیکھا کیا ہے؟ سوچنا یہ ہے کہ ہم نے سیکھا کیا ہے اور ہمیں کرنا کیا ہے. کم اسی طرح جس طرح ہم چلتے آ رہے ہیں اسی طرح چلتے رہیں گے. کہ کھیل کوئی اور کھیل رہا ہے، برائی آپ کے گلے میں پڑ رہی ہے، آپ بیٹھ کے فیس کر رہے ہیں، آپ سارا کچھ کر رہے ہیں، اور پھر جو حکم آپ کو آتا ہے تو اس کے تابع ہو جاتے ہیں. اگر کوئی کہتا ہے کہ اسے معذرت کرو تو آپ پوری کی پوری کابینہ بغیر سوچے سمجھے بیٹھ جاتی ہے، اور جو فلاں معذرت کرے اور فلاں نہ کرے. آپ کو یہ نہیں پتا کہ بات کیا ہے اور کرنا کیا ہے. تو جب تک یہ نوکریاں کہیں اور کرتے رہیں گے، اقتدار کہیں اور سے حاصل کرتے رہیں گے، خواہشیں کہیں اور ان کی ہوں گی، عوام میں ان کی پذیرائی نہیں ہوگی. میں بار بار کہتا ہوں کہ مسلم لیگ نے اس وقت سب سے اپنے کمزور اینڈ پہ چل رہی ہے. اپنے قیام سے لے کے آج تک آج کی مسلم لیگ اپنے سب سے زیادہ کمزور اینڈ پہ ہے. اتنی کمزور مسلم لیگ ہم نے کبھی نہیں دیکھی تھی جو اس وقت ہے، کیونکہ مسلم لیگ کی پوری سیاست کا محور 80% سیاست جو ہے پنجاب کے ساتھ پہ ہے، اور پنجاب کی جو کیفیت ہے وہ سب کو پتہ ہے. تو میں سمجھتا ہوں کہ ہمیں اس سے سبق حاصل کرنا چاہیے. حکومتیں دیکھیں، ہم رہیں، سیاسی جماعتیں رہیں، لیڈرشپ رہیں، حکومتیں آنی جانی چیزیں. حکومتوں کی خاطر اپنے اصولوں کو ہمیں قربان نہیں کرنا چاہیے. حکومتوں کی خاطر ہمیں آئین کو پامال نہیں کرنا چاہیے. حکومتوں کی خاطر ہمیں عوام کو ذبح نہیں کرنا چاہیے. اب پیٹرولیم مصنوعات ہیں یا دیگر چیزیں ہیں، یہ روز ہم ہر ایشو میں بات کرتے ہیں. اس وقت مت ماری لوگوں کی. تو یہ ساری صورتحال ایسی ہے کہ میں سمجھتا ہوں کہ اس وقت پیپلز پارٹی بھی گو کہ حکومت کے ساتھ باقاعدہ شیئر ہولڈر بھی ہے، سارا کچھ ہے، لیکن جب کوئی برا وقت آتا ہے تو کہتے ہیں جی ہماری تو حکومت ہی نہیں ہے، مسلم لیگ کی حکومت ہے. ان حالات میں مسلم لیگ کو اپنے فیصلے کرنے ہوں گے. مسلم لیگ کو سوچنا ہوگا کہ ہم کس اینڈ پہ کھڑے ہوں گے. اگر مسلم لیگ میں میاں نواز شریف صاحب کی سوچ ہے، اگر اس کو لے کے آگے بڑھا جائے تو میں سمجھتا ہوں ان بحرانوں سے نکلا جا سکتا ہے. لیکن وہ بھی شاید کہیں سائڈ میں بیٹھے ہوئے نظر آتے ہیں. تو یہ وہ بنیادی غلطیاں ہو رہی ہیں بار بار سیاستدانوں سے، جن غلطیوں کی وجہ سے ملک آج اس طرف جا رہا ہے کہ اب یہ دیکھیں سسٹم کیا ہے. 1973 کا آئین، 1973 کے آئین پہ کہاں عمل درآمد ہو رہا ہے؟ مجھے یہ تو بتائے اس پہ کہاں کس جگہ پہ عمل درآمد ہوا؟ اس کے اسمبلیاں بنانی، تو اسمبلیاں کس کی ہیں؟ اور اس وائر کیا صاف اور شفاف انتخابات ہو رہے ہیں؟ اسمبلیاں ڈگنی ہیں. اگر ان اسمبلی ڈگنی اسمبلیوں سے کل کو کوئی قانون سازی ہوتی ہے، کوئی اسی طرح ڈرا دھمکا کے جس طرح کا کل ایک ایشو ہوا ہے بقول بہت سے لوگوں کے، تو اگر اسی طرح کی صورتحال کریٹ ہوتی ہے، کل کو قراردادیں لائی جا سکتی ہے حکومت بچانے کے لیے، کوئی ڈرا دھمکا کے ان سے کام لیا جائے، کیا عوام اسے قبول کریں گی؟ کیا آپ اور ہم سندھ میں بیٹھے ہو، کیا سندھ کے عوام قبول کریں گے؟ اس کے بعد آج تک دیکھیں بلوچستان، کے پی کے، کشمیر، تین جگہوں پہ مستقل انتشار چل رہا ہے. امن و امان کا مسئلہ ہے. کیا آپ سندھ کو بھی اسی آگ میں دھکیلنا چاہتے ہیں؟ تو میں سمجھتا ہوں کہ یہ وہ صورتحال ہے جس پہ وزیر اعظم صاحب کو آگے بڑھنا چاہیے، اور حکومت کو فوری طور پہ ان کیمرہ اجلاس بلانا چاہیے پارلیمنٹ کا. اس میں سارے مسائل رکھا جائے اور کھل کے لوگوں کو بولنے کا موقع دی جائے. ان کیمرہ کا مطلب یہی ہوتا ہے کہ اندر کی بات باہر نہ آئے، تو پھر سب کھل کے بولیں نا، سب کھل کے بات کریں اور ایک ایشو پہ جائیں اور اکٹھے ہوں. اگر ایسا نہیں ہوگا، مولانا صاحب نے کل ایک تجویز دی ہے کہ اپوزیشن لیڈر آگے بڑھے اور وہ اپنی طرف سے آل پارٹیز کانفرنس بلا لیں تمام سیاسی جماعتوں کی. اگر ان کیمرہ اجلاس نہیں ہوتا تو آل پارٹیز کانفرنس میں بیٹھ کے ہم سب ایک حل نکالیں. اور اگر یہ بھی کہا ہے کہ اگر ان کے لیے کوئی مشکلات ہیں تو پھر جے یو آئی آل پارٹیز کانفرنس بلانے کے لیے تیار ہے. تو میں سمجھتا ہوں کہ اس وقت حل ایشو یہی ہے، سیاستدانوں نے نکالنا ہے اور سیاستدانوں نے بیٹھنا ہے. اور اگر سیاستدان بیٹھے کہ نہیں، ایک دوسرے کو ملائم کرتے رہیں گے، برا بلا کہتے رہیں گے، تو یہ پھر ہم ملک کو
वादा ना खासा, अल्लाह ना करे कि मैं जो कहना चाहता हूँ वो ना हो कि हम 1970 की तरफ मुल्क को धकेलते हुए नजर आ रहे हैं। जी हीर सऊद साहिबा, ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ऑपोजिशन घुराइण लाइ तयारु आहे, घुराए सघे थी, पर उन खां अॻु हू ॾिसनि पिया गवर्नमेंट न त गवर्नमेंट इन मामले ते को इनिशिएट खणे। ऐं ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बि गॾु आहे इन सिस्टम में, इन हुकूमत सां गॾु। तव्हां सम्झो पिया त हिन वक़्तु जेको माहौल असां ॾिसूं पिया त हिन में डायलॉग जी गुंजाइश निकिरी सघे थी ऐं उन जे लाइ पार्टियूं तयारु आहिनि? बिल्कुल डायलॉग जी ज़रूरत हमेशा रहंदी आहे ऐं रहणु खपे। ऐं हुकूमत में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिसो न आहे। अगरि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेके सूरत हाल सिंध में डेवलपमेंट के हवाले सां या मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उन में तव्हां ॾिठो आहे त किथे बि असांखे का सपोर्ट का फेवर न आहे। जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उनखे सपोर्ट करूं था ऐं जेके सम्झूं था त हुकूमत ग़लति ट्रैक ते वञे थी उनखे बाक़ाइदा पोज़ीशन कई आहे। हिन वक़्तु तव्हां इलेक्शन ॾिठी, गिलगित जी इलेक्शन हुई ऐं कश्मीर इलेक्शन में उन बिल्कुलु ॿ पॉलिटिकल पार्टीज़ आउट हुई, त उहो शयूं जेके न लॻे सम्झूं था त हिन वक़्तु गॾे पॉलिटिकल पार्टीज़ ऐं तव्हांजे इदारा ऐं पाक आर्मी तव्हां सां गॾु सभु बीठल आहे, उहे पेज ते आहिनि ऐं मुल्क जा जेके मसाइल आहिनि ते बि के ताईं कहिड़े पेज ते आहिनि ऐं जेके इंटरनेशनल मसाइल उन में पाकिस्तान जो को सुठो पॉज़िटिव रोल वञे थो। उन में अगरि वरी तव्हां वरी ॿियूं खिचड़ियूं ठाहींदा ऐं ॿिया वे खणी ईंदा ऐं उनखे सम्झंदा त बाबा हर कमु अची पंहिंजे फेवरिटिज़म में खणी अचूं, अची पंहिंजे फेवर में खणी अचूं, सूबनि जी अहमियत न रखूं, आवाम जी अहमियत आवाम खे अहमियत न ॾियूं ऐं असीं जी चाहियूं त हीअ शइ ग़लति थी वई आहे, हाणे मैनेजमेंट ग़लति थी वियो आहे, हाणे पॉलिटिकल वाले ग़लति घटि आहिनि, पंहिंजी सुबह थियणु खपे, पंहिंजी सुबह घटि न आहिनि, 27 अमल में थी वई तव्हां कराए वरिती, 28 में असां इहे करूं आहे। त उन जी जेके तजुर्बा करण जो आउं नथी सम्झां त थियणु खपनि। इशूज़ आहिनि बिल्कुलु फोरम आहिनि, पार्लियामेंट वॾो फोरम थियणु खपे, बिल्कुलु एपीसी घुराइणु खपे, गवर्नमेंट खे घुराइणु खपे, अगरि पोजीशन घुराइणु चाहिए त बिल्कुलु इहे इशूज़ जेके बि इशूज़ आहिनि जेके तहफ़ुज़ात पॉलिटिकल पार्टीज़ के आहिनि, आवाम के आहिनि, सिविल सोसाइटीज़ जेके आहिनि उहे डिस्कस थियणु खपनि, डिबेट थियणु खपे। हिन वक़्तु सिंध जो हर माण्हू किथे न किथे डिस्कस करे थो, डिबेट करे थो, छो अहिड़ा रूमर्स छॾाए था वञनि, छो अहिड़ा जेके लुकूं छॾाए था वञनि त बाबा हीअ न थी वेंदो तूं कराची खे जेको आहे उहो फैडरल हवाले कंदासीं अची ग्वादर खे, अहिड़ा इशूज़ तव्हांखे अगरि इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करिणो करे जिते ग़लतियूं आहिनि। पर ही साहिबा जीअं गौरी साहिब हिते ॻाल्हि कई त हर पार्टी पंहिंजो कुल्हो इस्तेमालु करण जे लाइ जेसिताईं ही सिलसिलो बंदि न कंदी, न सिखंदी माज़ीअ मां, तेसिताईं ही सिलसिलो बि असांखे रिपीट थींदे नज़र ईंदो। एजाज़ साहब, अव्हां छा चवंदो? अव्हांखे नज़र अचे पियो त जिन तजुर्बनि जो ज़िक्र हिते मियां अज़ीम साहब बि कयो, हीर सऊद साहिबा बि कयो, गौरी साहब बि ॻाल्हाइनि पिया, उहे तजुर्बा ॼाणाइनि पिया त बंदि थियणु घुरिजनि। इहे तजुर्बा जेकॾहिं हाणे वधीक इन जो सिलसिलो जारी रहियो त मुल्क जो नुक़सानु आहे। इन तजुर्बनि खे बंदि कराइण जे लाइ पॉलिटिकल पार्टीज़ अव्हांखे गॾु थींदे नज़र अचनि पियूं वेझे मुस्तक़बिल में? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त सियासत नालो ई जेको आहे पॉसिबिलिटीज़ जो हूंदो आहे, उहो जेके नामुमकिनात शयूं आहिनि उन्हनि खे मुमकिन बणाइण जो आहे ऐं उन सोच जे तरफ़ जेको आहे जेसिताईं न ईंदा त हिन मसइले जो हल बि न निकिरंदो। ॻाल्हि इहा आहे त हिन महिल तव्हां जेकॾहिं 1973 जे आइन खे गड़बड़ कयो था या उनजो जेको आहे हिकिड़ो बुनियादी स्ट्रक्चर जेको आहे उनखे तव्हां धोड़े था विझो त ही मुल्क जे लाइ नुक़सानु हूंदो, उहो मुल्क जा बुनियाद लोॾण जे बराबरि हूंदो। ऐं जेकॾहिं कंहिंजे ख़्वाहिश ऐं ज़िद मुताबिक़ जेकॾहिं इहे शयूं हठ जी बेस ते ॾाढ जी बेस ते इहे तव्हां पंहिंजी मर्ज़ी हलाइण जी कोशिशि कई त इहो तमामु घणो मुल्क जे लाइ नुक़सानदह हूंदो। ऐं जेके माण्हू चवनि था त हिन सिस्टम नाकाम थियो आहे, उहे पंहिंजी ॻिची में वेही इहो त तकनि त हिन उहो सिस्टम आहे छा। उहो सिस्टम तव्हां जेको आहे आइन खे छॾे करे ऐं तव्हां उन जी जाइ ते एपेक्स कमेटीज़ जे थ्रू सॼे मुल्क खे रूल था कयो। इक़्तिदार त बज़ाहिर जेको आहे उहो शहबाज़ शरीफ़ वटि आहे या कॾहिं पीपल्स पार्टी वटि आहे, पर अख़्तियार कंहिं वटि आहे त इन सिस्टम खे ख़राबु करण में रोल कंहिंजो आहे ऐं उहो केरु आहे। इहा शइ सियासतदाननि खे हाणे तइ करणी पवंदी। हाणे हुननि जा सभिनी जा तक़रीबन ईअं सम्झो पंहिंजे कैरियर जे आख़िरी हुन स्टेज ते आहिनि ऐं जेका मौलाना फज़लुर रहमान साहिबु ॻाल्हि कई आहे उन ई ॻाल्हि सां गॾु बीहणो पवंदो।
ऐं जेकॾहिं नथा बीहनि ऐं आइन जी हुकुमरानी नथा क़ाइमु कनि त बसि पोइ ही ईअं ई पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर जेको आहे उहो गोश्त को ॿियो खाईंदो, छीछड़ा हिननि जे हिसे में ईंदा रहंदा ऐं जेको इहो रवैयो आहे इन सां अञा वधीक जेको आहे अॻिते हली ख़राबियूं पैदा थींदियूं, चङाई या सुठाई नज़र न ईंदी। त बहितरी इन में आहे त सभु धुरियूं इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियनि त 73 जे कॉन्स्टिट्यूशन ते अमल थिए। ईअं न थिए त CCI खे तव्हां रिडेंडेंट करे छॾियो, SIFC जेका अनकॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे उन जे थ्रू तव्हां वेही सॼा मुल्क में फ़ैसिला कयो, त हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? पोइ इन सां कहिड़ी बहितरी ईंदी? त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो वक़्तु ही तमामु हिकिड़ी वक़्त जी अहम ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त सभु धुरियूं वेहनि ऐं जेको कुझु मुल्क जे मफ़ाद में आहे उन एजेंडा ते अमल कनि ऐं 73 जे कॉन्स्टिट्यूशन अंदरि वेही मसइलनि जो हल तलाश कनि। जेकॾहिं हिकु दफ़ो इहो आइन टुटो या कंहिं इन खे टोड़ण जी कोशिशि कई या उनजे बुनियादी स्ट्रक्चर सां छेड़छाड़ शुरू कई त इहो स्ट्रक्चर सां आइन सां न हूंदो छेड़छाड़, इन सां मुल्क जा बुनियाद बि लुॾी वेंदा। वरी महिरबानी मुंहिंजे एजाज साहब, हीर सोहू साहिबा, असलम गौरी साहब, मियां अज़ीम साहब, कुछ देर लाइ नाज़रीन जमाल सिद्दीकी भी मूंसां गॾु मौजूदु आहे प्रोग्राम में। सभिनी जी गुफ़्तगू मां ॿुधी ऐं हल छा मौजूदु आहे, हल जेको आइन जेको सभिनी ही दस्तावेज़ पंहिंजी राय सां, पंहिंजी मुतफ़िक़ा राय सां उनखे ठाहियो आहे ऐं उन में जेके बि शयूं आहिनि जेकॾहिं उन्हनि ते अमल थींदो त पोइ जिन मसइलनि जो, जिन मामलनि जो हिते ज़िक्र थिए पियो उनजो हल बि ही सभु ॻोल्हण में कामयाबु थींदा। नाज़रीन प्रोग्राम में मां खां इजाज़त वठंदासीं, वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।